नगदार तुझी लगल मुखे तार अल्लाह न ढपिड़ खाई नगदार तुझी लगल मुखे तार पाक रोज़ो दिल पर पसायो हेल हुजूर घुरायो पंहिंजो रोज़ो आका पसायो हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो वाग मदीने वरायो 4 साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो है बेसमर माज़र अथ में तवक्कल बसे तो ते सुभान अल्लाह या रसूल अल्लाह बेसमर माज़र अथ में तवक्कल बसे तो ते अथ में पाड़े पंहिंजे पुनल रहा चोहेल है पाड़े पंहिंजे दिल पर रहायो हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने वरायो 4 साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो है हिकिड़ो दफ़ो है कर ॾिसां प्यारो वतन तुंहिंजो पसां या रसूल अल्लाह हिकु दफ़ो है कर ॾिसां मिठिड़ो मदीनो मां ॾिसां आहे रूह जो हीरायो मिठड़ा मदीने घुरायो साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो है मौत मता पे अची वञे ऐं हसरत दिल में रहिजी वञे या रसूल अल्लाह है मौत मथा पे अची वञे ऐं हसरत दिल में रहिजी वञे आस मुंहिंजी सोना जियर पुॼायो हिया आस मुंहिंजे दिल जी आका जियर पुॼायो हेल हुजूर घुरायो साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने वरायो साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो अल्लाह ताला सभी जो दुआ कबूल कंदो मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला सभी के हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े अतहर जो दीदार नसीब फरमाइंदो आमीन। इते बिहार एकड़ी गाल बुधाया
अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वल्लाहु यदउ इलल जन्नति वल मग़फ़िरत बिइज़्निही। अल्लाह जी ज़ात फरमायो ऐं अल्लाह तव्हां खे सॾे रहियो आहे। गौर कजां अल्लाह तव्हां खे सॾे रहियो आहे। काॾे सॾे रहियो आहे? अचो काॾे अचो? इलल जन्नत जन्नत जे तरफ़ अचो। वल मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे तरफ़ अचो। अल्लाह चवे तो पहिरीं जन्नत में अचो पोइ बख़्शिश ते अचो। अहम नुक्तो पियो ॿुधाई इश्क वारा गौर सां ॿुधजा। अल्लाह फरमाए तो पहिरीं जन्नत में अचो पोइ बख़्शिश में अचो। कुरान जूं ॿियूं आयतूं बाद में थो पढ़ां, पहिरीं तोखे सम्झाईंदो हलां जन्नत बख़्शिश खां पोइ मिलंदी आहे या पहिरीं मिलंदी आहे? जवाब ॾे, सोची समझी को जवाब दे। इश्क जो सौदो भी हलंदो, अकुल जो सौदो भी हलंदो। अल्लाह तो कुरान करीम में फरमायो वल्लाहु यदउ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही। अल्लाह पांजे इरादे सां, अल्लाह पांजे हुक्म सां सॾो तो करे हली अचो जन्नत जे तरफ़ पोइ बख़्शिश जे तरफ़। पहिरीं त बख़्शिश हूंदी आहे, छो त क़ब्र में जन्नत कान हूंदी आहे, हशर में जन्नत कान हूंदी आहे। क़ब्र जो मरहलो तय करणो आहे, महशर जे मैदान में पुॼणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। पोइ जंहिंजी बख़्शिश थींदी उहो ई जन्नत में वेंदो। इहो त दस्तूर ॿुधो आहे, पर अॼु सॼण साईं जे ग़ुलाम जे वातो अल्लाह जे क़ुरान जी हीअ आयत बि ॿुध। मुंहिंजो रब थो फरमाए अचो पहिरीं जन्नत में पोइ बख़्शिश में। इहा जन्नत कहिड़ी आहे जेका पहिरीं मिले थी माफ़ी पोइ? पहिरीं जन्नत माफ़ी पोइ, हूअ दस्तूर आहे त माफ़ी पहिरीं जन्नत पोइ, पर हीअ कहिड़ी जन्नत आहे? गौर कजां जेका बख़्शिश खां पोइ जन्नत मिलंदी आहे, जेका गुनाहनि जे माफ़ीअ खां पोइ जन्नत मिलंदी आहे, उहा जन्नत रोज़ तूं असां घुरंदा हो। पर जेका बख़्शिश खां पहिरीं जन्नत मिलंदी आहे उहो मुंहिंजो रब सॼे पाण ॾींदो आहे। जेका गुनाहनि जे माफ़ीअ खां पोइ मिलंदी आहे उहा तूं असां पाण घुरंदा आहियूं, पर जेका माफ़ीअ खां अॻु में जन्नत मिलंदी आहे उहा जन्नत रब सॼे ॾींदो आहे। चओ त उहा फ़क़ीर ॿुधा देर बर्दाश्त नथी थिए, उहा कहिड़ी जन्नत आहे जेका माफ़ीअ खां अॻु में मिलंदी आहे? जन्नत नाहे हिन ज़मीन जे खिते ते मदीने पाक में मुझे मुस्तफा जे घर जे भर में जन्नत आहे। गुनाहगारो गुनाहनि जा अंबार खणी निकितो काॾे थो वञी? मदीने। गुनाहनि जा अंबार खणी निकितो आहे, अञा क़यामत जो फ़ैसिलो बि कोन थियो आहे, अञा हिसाब किताब बि कोन थियो आहे, अञा गिदे में मुंहिंजा दोस्त हो पर्चो बि कोन मिलियो आहे। बसि मदीने में पहुतो, मुंहिंजा दोस्त उभो बीठो आहे। मन का जगह मिले, काथी जगह मिले? मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाज़िल जन्नह, जो उन टुकड़े में जन जगह मिले जंहिं टुकड़े जे लाइ मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे मिंबर ताईं इहो जन्नत जो टुकड़ो आहे जेको ईंदो आहे इन में जन्नत जा वेही मज़ा वठंदो आहे।
अल्लाह सदियो त अचो जन्नत में काॾे अचो गला गला काॾे अचो जन्नत में अचो पोइ बख्शिश में यानी मुझे मुस्तफा करीम जे रियाज़ुल जन्नत में पहुची जे कोन नफिल पढ़दो आ तो कदे महसूस कयो आ जेके विया हो अल्हम्दुलिल्लाह जन के रब हाज़िरी नसीब कंदो जेडी मल रियाज़ुल जन्नत जे नफिल जे ला मज़वा रमज़ान जो महीनो हुजे वो मेहनत कर त खबर पवे रमजान जे महीने में रियाज़ुल जन्नत में कीअं वञबो आ सवाब बि झझो आ त थोड़ी तकलीफ़ बि झझी आ टे ॾींहं ॿ ॾींहं रियाज़ुल जन्नत में नफ़िल पढ़ण जे लाइ आशिक़ दीवानो हूंदो आ बीठो हूंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल उनखे रियाज़ुल जन्नत में नफ़िल जो मौक़ो मिलंदो आ माण्हुनि जे पेरनि में सजदो बि सिधो करे कोन सघंदो आ टंगूं बि सिधियूं कोन करे सघंदो आ हथड़ा बि कोन रखी सघंदो आ टंगूं बि ते कढियूं पयूं आहिनि काॾे वई तुंहिंजी शरीयत काॾे वियो तुंहिंजो फिक़्ह न तोखे शरीयत याद आ न तोखे फिक़्ह याद आ सजदे में कहिड़ी सूरत हुअण घुर्जे केतिरो फ़ासिलो हुअण घुर्जे आशिक़नि खां सभु कुझु विसरी वेंदो आ बस इहा तमन्ना हूंदी आ त बरकातूं रुॻी नफ़िल पढ़ो छो त मुंहिंजे महबूब फरमायो जंहिं बरकातूं नफ़िल पढ़ियो मां मुस्तफ़ा उन जो ज़ामिन आहियां दुनिया में जन्नत काथे रखी आ चो मुस्तफा करीम जे अंगण ते रखी काथे रखी आ कल काथे रखी आ मुझे मुस्तफा करीम जे अंगण ते रखी आ अज तो के कुरान करीम जो आयतों पढ़ी बुधाया साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा समावातु वल अर्द अल्लाह फरमाए तो ड्रोड़ंदा चो बख्शिश जी तरफ ऐं जन्नत जी तरफ सुभान अल्लाह बख्शिश पहले मिलंदी आ जन्नत पो मिलंदी आ ओहा कहिड़ी जन्नत आ जो ओहा मरण खां पो मिलंदी आ कब्र खां पो मिलंदी आ हशर खां पो मिलंदी आ पर ओहा कहिड़ी जन्नत आ जेका मरण खां बि अॻु में मिले त हशर खां बि अॻु में मिलंदी आ सुभान अल्लाह जो मुझे मुस्तफा जे कदमनि जी हाज़िरी मुझे महबूब जे अंगण जी हाज़िरी आ मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं भी मां मुस्तफा जे मज़ार जी दीदार कयो मां मुस्तफा करीम उन जे लाइ शफ़ाअत खे वाजिब करे थो छॾियां जहिड़ो हूंदो आ तहिड़ो रुॻी बरकातूं नफ़िल पढ़ंदो आ जेकर थी आया हो त उनखां कसम ॾेई पुछी ॾिसो जेॾी महिल नफ़िल पढ़ी बस कंदो आ फौजी वठंदा त सही अल्लाह निकिर ॿाहिरि हाने भले कढी छॾ मुंहिंजा अंबार लही आ जन्नत में पहुंदो आ गुनाह पोइ मेटिया सुभान अल्लाह पहिरीं जन्नत में पहुंदो आ गुनाह बाद में मेटियानो जन्नत कहिड़ी आ तो मदीने पाक में जन्नत काथे जन्नत गाला काथे आ मदीने पाक हुजे रमजान ऐं मदीने में हुजा हुजे रमजान मदीने में हुजा सजण जे ते सते बनी रोजा रखा सुभान अल्लाह अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते अग्यां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान तरावीहूं पढ़ा उते रोज़ रात जो रियाज़ुल जन्नत में बिहार रोज़ रात जो सुभान अल्लाह तरावीहूं पढ़ा मां उते रोज़ रात जो रियाज़ुल
जन्नत में हुजां रोज़ रात जो जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे हरम खां पोइ वापसि मां उतां थियां हुजे रमज़ान सुभान अल्लाह वेही इतिकाफ में कयां तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत मां वेही इतिकाफ में कयां पियो इबादत पढ़ा किरोड़ दुरूद जो मिले दिल खे राहत इबादत पियो कयां न गफ़लत में हुजां इबादत पियो कयां न गफ़लत में हुजां खुदा जे रहमतुनि सां झोलमा भरियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां पुनल जे ते सते वञी रोज़ा रखां हुजे रमज़ान ऐं अल्लाह ताला जा मानड़ा जेको रमज़ान में वियो आहे उनखे ख़बर हूंदी त मदीनो छा आहे इश्क़ मुस्तफ़ा जो मौज़ू आहे क़ुरान करीम जूं आयतूं चढ़ी आयूं दिल ऐं दिमाग़ जे मथां पढ़ियम नाद अचे वई पढ़ी छॾियम हाणे मां पंहिंजे मौज़ूअ खे शुरू थो कयां याणी वाणी क़ुरान करीम जूं मुख़्तलिफ़ आयतूं तिलावत कंदो हां तात जेके मुक़र्रर हज़रात आहिनि या जेके जलसन जा शौकीन आहिनि उन्हनि खे ख़बर पवे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान जूं रुॻी ख़ासि आयतूं न आहिनि सॼो क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ई शान सुभान अल्लाह सॼो क़ुरान अलहम्द खां वठी वन्नास ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो शान ई शान आहे ॿुध अल्लाह जो क़ुरान अल्लाह फरमायो या बनी आदम आए आदम जी औलाद अल्लाह तअबुदु शैतान आए आदम जी औलाद जी मुझे करीम रब मुझे बेनियाज़ रब फरमायो शैतान जे ताबेदारी न कजा हाणे तव्हांजे अॻियां न अचो त मां साम्हूं माण्हुनि खे त ॾिसां थोरो पासे दोस्त थोरो पासे कयो महिरबानी जेके वेठा हो अचण वारा दोस्तनि खे हेॾे वारनि खे हेॾे कयो हेॾे वारनि खे इश्क जे विच में घारी न विझो या दौलत मार पैसे उही दुश्मन आशिकन जी कदे चुप न ठहे इने कर तो मदीने जे मीर फरमायो त हे बागी ढूंढा अर्ज पे कयो मुसलमानो गौर कयो अल्लाह जे कुरान फरमायो ओ आदम जी औलाद जी मुझा करीम रब अल्लाह तअबुदु शैतान जी ताबेदारी न कजा शैतान जो चयो न वठजा शैतान जे पोयां न लग जा मुझा करीम रब छो अल्लाह फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुझे सुने करीम रब फरमायो
मां अल्लाह तो सा प्यार थो कया मां अल्लाह तो सा प्यार थो कया इन करे मां करीम रब तो के बुधाया तो हे पलीत तुझो खुलियल दुश्मना हिन शैतान जो चयो न वठ जा हिन जे चवण ते न लग जा हिन जी ताबेदारी न कजा दीन जी गाल खोलण का पहिरीं थोड़ो ज़माने जो मिसाल ॾेई तोखे समझाया जो तुझे दिल में ख्याल अचे त मूंखे कीअं ख़बर पए त हींअर शैतान तो मूंखों कम वठे या मुंहिंजो रब रहमान थो कम वठे थोड़ो समझाई इंसान छा मां ठहियल आहे चो मिटीअ मां गला गला इंसान छा मां ठहियल आहे मिटीअ मां ॾाढा चो मिटीअ मां शैतान छा मां ठहियल आहे चो बाहि मां इंसान मिटीअ मां शैतान बाहि मां हाणे तोखे कीअं ख़बर पवे हींअर जेका मुंहिंजी कैफ़ियत आहे उहा इंसानी कैफ़ियत आहे या शैतानी कैफ़ियत आहे जवाबु ॾाढो सवलो आहे मिटीअ खे मथे उछलाईंदे पोइ बि हेठि ईंदी मिटीअ खे मथे उछलाईंदे पोइ बि हेठि ईंदी बाहि खे हेठि ॿारींदे पोइ बि भड़को ॾेई मथे ईंदी जेॾी महिल मुस्लमान सां कंहिं मुआमिले में दुनिया जे एक मामले में कलाम करे ॻाल्हियूं करे पंहिंजे तबियत खे ॾिसे जे ॾिसे त कावड़ वधंदी थी वञे गुस्सो चढ़ंदो थो वञे चवां त हिन खे खाई वठां पक सम्झे त शैतान लईन मुंहिंजे कुल्हनि ते सवार थी वियो आहे देर न करे ला हौल वला कुव्वत पढ़े अस्तगफार पढ़े पंहिंजे कामिल पीर जो तसव्वुर करे ज़िक्र दे ख़याल करे शैतान भॼी वेंदो रब जी रहमत अची वेंदी सुभान अल्लाह शैतान सां मुक़ाबले करण जो आसान तरीक़ो सच त इहो आहे त शैतान ते बि ॾोहो आहे बाक़ी कई त माण्हुनि बि हद नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां शैतान खे कंहिं चयो त ॻाल्हि त ॿुध राज्य रुलाए छॾियासीं शैतान चयो ॻाल्हि ॿुध थुक चबो त सभु को जेको उथे थो मुंदे थो करे पाण खे त केरु कोन थो चवे चई तूं अहिड़ा कम न कर चई मां कोन थो कयां चई कीअं नथो करी चई हली आ हमराह खे वरितो शैतान अचे हिकिड़े दुकान वारे जो बीठो चई हाणे तूं चुपड़ी करे ॾिसजां शैतान छा कयो जो गुड़ जी ज़रड़ी खणी आली करे जे भित ते जे लीको कढी वरितई हिन सां गॾु ओ हीअं परे बीर चढ़ मूं छा कयो आहे चई गुड़ जी ज़रड़ी खणी रुॻी लीको कढियो आहे चई हाणे मां तोसां गॾु हां नी चई हा चई हाणे ॾिसंदे राज कीअं थो बुछड़ो थिए मां थो चवां न त चई बुछड़ा घड़ी खन बीठा मख जी भिटीअ जे वेठी गुड़ जे मथो मख जो वेठी गुड़ जे मथो त सांडीअ ॾिठो हाओ मेरी शिकार अची वियो आहे शैतान जो ॾिस ने मख खे मुंहुं में थकई त चुगड़ जे मथो जेॾी महिल सांडरी साम्हूं आई त चई सांडरीअ खे मूं चयो आहे त अचो हिन जो झटको ॾिनई त मख त भई गिड़की जे मुंहुं में थकईमांसि हाणे सांडरी पई अञा मख खे हीअं हीअं करे ॿिली हेठों बीठी हुई ऐं तो हुनजी नज़र पिजण ॿिलीअ खे मां मिथ करे वठी आवां त सांडरीअ खे चंबो हण ऐं जो ॿिलीअ झंप ॾिनो उन सांडरीअ खे जो झंप हयईं उन सांडरीअ खे जो हेठि केराईं हमराह पियो रस्ते सां वञे उन जे पुठियों नंढड़ो कुतड़ो कुते जो ॾिठो ॿिलीअ खे झंप ॾींदे सट ॾेई वञी ॿिलीअ खे जो चंबो हयईं जेॾी महिल ॿिली कुते सां त दुकानदार कुते वारे खे हकल ॾिनी त हे पंहिंजो काहियो थो वञे हुन चयो तो पंहिंजे खे सुख कोन कयो आहे तूं छा हिते जो ठोश हयो जी ॾे ख़बर हो पाण कयो इहो मूं करायो मां सुभान अल्लाह सोचो मुसलमानो रुगी शैतान जे मथों बि पिटकार न कयो पर पंहिंजे लक्षणनि खे बि सेखारियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल छा तव्हां असांखे सब्र जो हुकुम कोन ॾिनो जवाब ॾियो नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते झेड़ो मची वियो बिरादर टुटी वई खाइण पियो ख़तम थी वियो छा क़ुरान कोन चयो आहे व इन तुस्लिहु बैनन नास मुस्लमाननि जे विच में सुलह करायो मुस्लमान गौर कयो अॻु में जॾहिं बि मुस्लमान विढ़ंदा हुया पियो मुस्लमान ड्रोड़ी अची उन्हनि खे छॾाईंदो हो अॼु जो मुस्लमान ॿ विढ़नि था पिया त टियों मूवी थो पियो बनाए इहो सच आहे या न सही सही ब मुसलमान विड़ी रहिया आहिनि टियों मूवी ठाहे रहियो आहे मज़े
सां तो पियो बनाए हो त ठही विया पर हिन वरी नेट ते ॾेई छॾी त दुनिया ॾिसे त कीअं विढ़िया सुभान खुदा जो अल्लाह ख़ौफ़ कर मुसलमान ॿिन विढ़ियलनि खे ठाहे मुंहिंजो खुदा बि राज़ी थींदी मदीने जो घोट बि राज़ी थींदी याद रखो जिंदगी जी इबादत हिकड़े पासे ॿिन विढ़ियलनि जे विच में सुलह कराइण उन खां बि आला आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर कॾहिं विढ़ियलनि खे ठाहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे नेकीअ जा कम सदाईं मुंहिंजे सजण साईं जो पैगाम इहो हूंदो थिए हाणे टाइम वेंदो ज़ोरीअ गुज़रंदो मां मोटी अचां पोइ हिते त अर्ज़ पे कयो कहिड़ो अल्लाह फरमायो शैतान जी ताबेदारी ॻाल्हाईंदा अचो न की नारो न की ढारो जवाब ॾियो शैतान जी ताबेदारी न कजो तव्हांजो खुलियल दुश्मन अचो त सभई गॾिजी अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा करीम रब थो चवे जी जवां मुंहिंजा बाना छो त बानो रब खे सॾड़ो कंदो आहे मुंहिंजो करीम रब जी जी चवंदो जी मुंहिंजा बाना ओ मुंहिंजा करीम रब इहो शैतान जेका असांखे मनो कई थी वञे इहो तव्हांजो दुश्मन इन जी ताबेदारी न कजो मुंहिंजा मौला छा इन शैतान इबादत कान कई हुई छा रब जे तरफ का जवाब ईंदो इन तक करोड़े साल मुंहिंजी इबादत कई आहे मौला हमदो सना पढ़ी कोन रब जे तरफ का जवाब मिलियो हमदो सना भी कई थे सजदा कई कोन रब चवे तो सजदा भी कया थे सजदा भी कया थे नमाज़ों भी पढ़ियो थे मुंहिंजा दोस्त अजीज हमदो सना भी कई थे अल्लाह जे वहदानियत जो इनकार रब चवे तो मुझे वहदानियत जो इनकार भी कोन कयो थे मौला जने हेडो तुझो आशिका कोई न के तड़े बाहर छो कढियो थे अल्लाह तो फरमाए इन जेला मुझो केतरो भी आशिक हुजे पर मुझे सोने नबी जी इज्जत अदब न कदो तो उन जी इबादत उन जे बूथ ते वराए हणदो मां से करोड़ साल तवज्जो कर 6 करोड़ साल 6 करोड़ साल शैतान अल्लाह जी इबादत कया हमदो सना कयो सजदा कया हन रुगी हिकड़ो सेकंड नबी जो अदब न कई 6 करोड़ साल जी इबादत वई हिकड़ो सेकंड 6 करोड़ साल इबादत कहजी कई बेनियाज रब जी हिकड़ो मिनट मुंहिंजा या सेकंड मुंहिंजा दोस्त अजीज उन जे अज़मत ऐं उन जे शान जो इकरार न कई रुगी इनकार कई त मुंहिंजे रब जे ज़ात फरमायो त तोखे कढी थो चयां असुल इहो आदम सां प्यार हो या अञा राज़ को ॿियो हो इन राज़ खे जो खोलण जे लाइ सजण साईं जो गुलाम कोठी खोखर में आयो सुभान अल्लाह इन राज़ खे खोलणो आहे इन इश्क जे कथीअ खे खोलणो आहे इन इश्क जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कढनि खे जो खोलणो आहे ता त ख़बर पवे त मदीने वारे मीर सां आशिक प्यार कीअं कंदो आहे ऐं मुंहिंजो रब प्यार कीअं कंदो आहे अल्लाह ताला जा बांधड़ा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम में खोले तो के असा के समझायो शैतान जी ताबेदारी न कजो उन जे चवण ते न लगजो यानी कदे भी नबी जी बेअदबी न कजो नबी जे तज़ीम जो इनकार न कजो सुने नबी जे शान में कदे भी घटताई न कजो मुझा मौला छा कयो अल्लाह फरमाए तो व अने बुदूनी ओ मुझा बाना जी मुझा मौला जे मुझो बानो हई त इए कजा जी मां अल्लाह पांजे नबी अला करे छलियो आ मौला कीअं कयां हाणे हिकड़े मिनट जे लाइ गौर कजा हो त आदम अलैहिस्सलाम जो किस्सो हो जो त आदम अलैहिस्सलाम त ज़ाहिरी तौर ते मुंहिंजा दोस्त अजीज अबुल बशरा बशरियत जो अबो आ पर जेको आदम खां बि अॻु में आ उनखे कहिड़ो नालो ॾींदे
फिलहाल मां ओॾहूं बि नथो वञा छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रात जो घणो हिसो गुज़री वेंदो मौज़ू मूंखे इश्क जो क्लियर करणो आहे क्लियर जी त ताक़त कोन्हे का हाल आहर ज़ाहिर करणो आहे अल्लाह जी ज़ात फरमायो मुंहिंजी ताबेदारी कजा जीअं मां तो हुकुम कयां ईअं कजा मौला तूं कीअं थो करी अल्लाह तो फरमाए निहार जॾहिं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मां अल्लाह जे हुकुम सां अञा जी जल अमड़ जे पेट में मां अल्लाह महबूब जे नूर खे मस पहुचायो आहे आमिना खे बि ख़बर नाहे त छा थियो आहे सोणे अब्दुल्ला खे बि ख़बर नाहे त छा थियो आहे रब तो चवे निहार मां अल्लाह ज़मीन खे हुकुम कयो आसमान खे हुकुम कयो मलाइकन खे हुकुम कयो ओ ज़मीन जी मुंहिंजा करीम रब जीअं मुंहिंजे महबूब जी अमड़ आमिना तुझे मथा कदम रखे त उनखे सलाम करण खां अॻु में ख़ामोश न थी जा जबलन के हुकुम करे छॾियम ओ जबल जा पत्थर मुझे महबूब मुस्तफ़ा जी अमड़ जेॾी महिल तव्हांजे मथां कदम रखे आहे त आमिना अॻु में रुगी आमिना हुई हींअर मुझे महबूब मुस्तफ़ा जी जल अमड़ बणाई थमे पत्थरन जे मथां अम्मा आमिना सुहिणी साइण खां पुछो अम्मा आमिना सुहिणी साइण ॿुधाईंदी आहे सुबुह जो टाइम आहे पाड़े सिर जूं मायूं आयूं चवण लॻियूं आमिना हल त हली करे खूह तां पाणी भरे अचो दिलि में ख़्याल कयमि अॼु जीअं सुबुह तीअं अजीब नज़ारा आहिनि ज़मीन मां आवाज़ अर्शन मां आवाज़ भितुनि मां आवाज़ जबलनि मां आवाज़ पाणीअ मां आवाज़ सम्झ में नथो अचे पर सरतुनि सहेलियुनि खे नथी ॿुधाए सरतुनि सहेलियुनि सां निकिरंदी सरतियूं सहेलियूं अॻियां अॼु आमिना पोयां हो जबल जे पत्थर जे मथां पैर रखनि जीअं जो पत्थर लॻे दाह करे पैर मथे कनि अम्मा आमिना फरमाईंदी आहे मां जो उन पत्थर जे मथां पैर रखां उहो पत्थर मेण थी चवे बिस्मिल्लाह इमामुल अंबिया जी अमड़ अची वई आहे ज़मीन खे अम्मा आमिना जे लाइ अदब वारो कंहिं बनायो जवाब दे ॻाल्हि जवाब दे पत्थरनि खे मेण कंहिं बनायो जवाब दे अर्श जे मलाइकनि जी ड्यूटी कंहिं लॻई जवाब दे मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए शैतान जी ताबेदारी न कजां मुंहिंजे सुहिणे नबीअ जो बेअदब न थी जा जीअं मां ख़ुदा थो कयां तूं बि ईअं कजां अञा मुंहिंजो महबूब अमड़ जे हंज में आयो ई कोन्हे को मां अल्लाह अॻे ई उन जे लाइ इंतज़ाम करे थो छॾियां अञा तो वटि रबीउल अव्वल जो चंड बीठो ई कोन्हे को त कोठी खोखर जे अंदर चंदन फ़क़ीरनि गॾिजी करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे इश्क जे महफ़िल खे सजाए ॾेखारियो आहे रब थो चवे ईअं कजां अञा मूंखे अॻिते वधण ॾे अञा मूंखे थोरो अॻिते वधण ॾे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी बचपन में संभाल करण वारो केरु आहे जो सुहिणो अबू तालिब गला गला केरु आहे सुहिणो अबू तालिब मुझे महबूब मुस्तफ़ा जी संभाल करण वारो आहे मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यबा जा ज़ाहिरी कुछ साल थिया आहिनि मुझो करीम आका ज़ाहिरी दुनिया में लिहाज़ का अञा 12 पवारी दुनिया में आहे अबू तालिब सुहिणो काफ़िले सां गॾिजी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शाम मुल्क जेड़ा त वापार जेड़ा इरादो कंदो आहे मुंहिंजो मदीने जो साईं चवंदो आहे चाचा हिन दफ़े मुंहिंजी दिलि थी चवे त मांखे बि वठी हलो बच्चा तूं नंढड़ो आहे गर्मियूं ॾाढियूं आहिनि सफ़र ॾाढो अणांगो आहे चवे थो चाचा हिकिड़ो दफ़ो त मांखे बि वठी हलो सुहिणे अबू तालिब खे कहिड़ी ख़बर त इमामुल अंबिया कहिड़ी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे इमामुल अंबिया
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पंहिंजे चाचे साईं खे चयो ओ चाचा हिकिड़ो दफ़ो त वठी हलो सोणे अबू तालिब हा कई आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा खे उठड़े ते सवार कयो आहे जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो काफ़िलो हलंदो हलंदो कंहिं मक़ाम ते मुंहिंजा दोस्त उन काफ़िले लंगर अंदाज़ थियण जो इरादो कयो आहे काफ़िलो उते लहंदो आहे जिते वसिह हूंदी आहे उते हिकिड़ो ईसाई पादरीअ जो वॾो चर्च आहे अञा काफ़िलो लहण वारी थो करे मुंहिंजे रब जे कुदरत ॾे निहार त पंहिंजे महबूब लाइ रब इंतज़ाम कीअं कया आहिनि तूं असां छा कंदासीं सोडर फ़क़ीर छा कंदा मरखंड फ़क़ीर छा कंदा चना फ़क़ीर छा कंदा या ॿिए जेके ज़ातियुनि वारा दोस्त हो मलाह फ़क़ीर छा कंदा हर माण्हू पंहिंजे हाद आहर 5 देगियूं लाहींदो 50 लाहींदो 100 लाहींदो जो पंहिंजे महबूब जे आशिक़नि में रुॻी नालो लिखाइणो आहे बस सुभान अल्लाह बाक़ी महबूब जे लाइ करण वारो त मुंहिंजो रब पाण वेठो अज़ीज़ाने मन गौर कर मुसलमान उन ईसाई राहिब चर्च में अंदर गर्मी थी छो त मझंद जो टाइम दिल में ख्याल कये त थोड़ो दरड़ीअ खे खोले हीर वठा जीअं जो दरड़ी खोलियई मुझे मुस्तफ़ा करीम ते निगाह पइजी वई आहे मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहे उठया दाचे जे मथा सवार हन जीअं जो ईसाई राहिब जी निगाह पई ॾिठई वेठो त नंढड़ो बचड़ो उठते आ मगर उन जे चेहरे मां नूर जा शुआ अर्श मुअल्ला सां कढिया पिया हने अचो वेही कयो गॾजी है सचे सरदार जो ॻाल्हियूं जुड़ी दुनिया यार जंहिंजे सदके उन मन चार जो ॻाल्हियूं छो त पंहिंजे कयो सुभान अल्लाह कयो नूर मां पैदा मुझे महबूब के मौला हुयो अव्वल आयो आखिरे हुयो अव्वल आयो आखिरे उन ये दिलदार जो ॻाल्हियूं ईसाई राहिब चर्च जी दरी खोली हवाए वठण जे लाइ पर अहिड़ी हवाए लॻस जो उन जो बेड़ो ई पार करे छॾे जीअं जो चर्च जो दड़ो खोले ॾिठई आहे त नंढड़ो नौजवान वेठो त डाचीअ ते आ पर उन जे चेहरे मां नूर अर्श सां यकोटम ठार लॻो पियो कनेक्शन अर्श सां गढ़ियो पियो निहारींदो रहियो जीअं काफ़िलो लथो मुंहिंजा दोस्त दरीअ खे बंदि कये पंहिंजा जेके ग़ुलाम हुया सभिनी खे सॾु कये जे देर न कयो इन काफ़िले जे लाइ देगियूं पचाए मानी तयार कयो छा कयो पोयनि कसम खयो छा न ॻाल्हाइण जो सुभान अल्लाह छा कयो देगियूं पचाए तयार कयो आशिकन के 1400 साल बाद में भी इहो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पतो पयो त जिते मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी निगाह पवंदी आहे जिते मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात ईंदी आहे उते देगियूं ई देगियूं लहंदियूं आहिनि ईसाई राहिबा चर्च जे अंदर देगियूं लहराइण शुरू कई मुंहिंजा दोस्त मानड़ी तयार कराए काफ़िले जे नियापो कयई त मां तव्हांजी मानी कई आहे अॼु तव्हां पंहिंजी मानी न कजो काफ़िले वारनि ख़ुशीअ जो इज़हार कयो जेॾी महिल मानड़ीअ लाइ उन्हनि खे सॾियो वियो छाजे लाइ सॾियो वियो मानड़ीअ लाइ उन्हनि खे सॾियो वियो सभई आया
मुझे मदीने जे साईं फरमायो चाचा मुझी दिल थी चवे मां हिते उठन वटी वेठो हां मुझे महबूब मुस्तफा ने निहार मुझे महबूब मुस्तफा जे ज़ात ने निहार मुझे करीम आका जे इल्म ने निहार मुझे करीम आका जे शान ने निहार कीअं तो पंहिंजे पाण खे आस्ते आस्ते ज़ाहिर कंदो अचे चाचा तव्हां वञी मानी खाई अचो मां हिते उठड़न वटी वेठो हां तमामु काफ़िले वारा विया सभिनी चयो ठीकु आहे नंढो ॿार आहे उठ संभाले वेहंदो उन्हनि खे कहिड़ी ख़बर है रुगी उठन जो संभालींदड़ नाहे हिते जहानन जो संभालींदड़ उठन जो संभालींदड़ नाहे जहानन जो संभालींदड़ इहो ई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे तारीख़ में तव्हां वाक़िया पढ़िया आहिनि त जॾहिं उठन जूं दाहूं ईंदियूं त मुंहिंजो मुस्तफ़ा उठन जूं बि दाहूं वरनाईंदो हो अज़ीज़ा ने मन गाल के थोड़ो वधाए हला जो त अञा घणियूं कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि हेतिरी मोहब्बत वारी जमायत गॾु थी आहे जेॾी महिल चर्च वारे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मानी तयार कराए मानी लॻराए सभई आया मुंहिंजो मदीने जो मीर उते उठन में वेठो आहे जेॾी महिल ईसाई पादरी आयो सभिनी ॾे हीअं हिकिड़ो हिकिड़ो करे निहारण लॻो निहारे चई त ख़बरदार केर मानी शुरू न करे हू किथे सभिनी चयो हे असांजो काफ़िले जो अॻुवाण हे फलाणो हे चए थो न हू किथे सुभान अल्लाह जो तो पुछी चई जे चेहरे जे हिकिड़ी झलक मूंखे दीवानो करे छॾियो आहे ज़ुल्फ़े देखी है के नजरों ने घटा देखी है ज़ुल्फ़े देखी है के नजरों ने घटा देखी है लुट गया जिसने मेरे आका की अदा दे अपने चेहरे गोले काॾे वयो गोले पयो महबूब पाण खे उठन जे विच में विहारे छॾियो तां थो करे अपने चेहरे को छुपाना न मेरे आका अपने चेहरे को छुपाना न मेरे आका बहुत मुद्दत से मरीजों ने शफा देखी है बहुत मुद्दत से मरीजों ने शफा देखी है लुट गया जिसने मेरे आका की अता देखी है सुभान अल्लाह केथो काॾे वियो केर हे असांजो काफ़िले जो सरदार वेठो आहे हे असांजो फलाणो वेठो आहे हे चए थो हे न हू काॾे वियो तवजह कयो हू काॾे वियो हू केर जंहिंजे करे मां तव्हां हिते दीवानो जंहिंजे करे मूं तव्हांजी मानी कई आहे उहो नूर जे लाटन वारो शहज़ादो काॾे वियो हेॾे होॾे निहारे चयो हिन अबू तालिब सां हिकिड़ो छोकिरो आयो आहे चई उहो ई त महबूब तव्हांजे नज़र में छोकिरो आहे मूं तौरेत पढ़ी आहे ज़बूर पढ़ियो आहे इंजील पढ़ियो आहे ॿिन्ही जहानन जो सरदार आहे त इहो ई इमामुल अंबिया आहे ईसाई राहिब खां
सच चवराइण वारो केरा जो ओहो आज महबूब जेला इज्जत ऐं अज़मत जा दरड़ा खोले छॾिया हले सभिनी खे हैरत लगी हे ईसाई राहिब खे छा थी वियो आहे हेॾो पढ़ियो लिखियो माण्हू हेॾो समझदार माण्हू छा थो चवे ॾेठ सोणो अबू तालिब आयो बचड़ा जी चाचा तोखां सवा मानी कोन थी मिले हलिया तुंहिंजे करे ये सॼी काफ़िले वारनि खे मानणी मिलंदी सादर लफ़्ज़नि में चवां त चाचो चई रहियो त बचड़ा तुंहिंजे ई करे रोज़ी मिलंदी न त कान मिलंदी याद रख अज जेकी तुझ रब ॾिनो आहे ॾियण वारो रब आहे सदको मुंहिंजे मदीने वारे साईं ओ मुसलमान गौर कर अज तू जेकी कुछ आही हे तू नहीं मुझे मदीने वाले साईं जो सदको सुभान अल्लाह अज तुझे मस्जिद में अज़ाना सदको मुझे मुस्तफा करीम जो अज तुझे चेहरे ते दाढ़ी मुबारक सदको मुझे मुस्तफा करीम जो अज कामिल मुर्शिद वारो थी नारा तो हणी सदको मुझे मुस्तफा करीम जो को सहाबी बन्यो सदको मुझे मुस्तफा जो को सिद्दीक बन्यो सदको मुझे मुस्तफा जो को फारूक आजम बन्यो सदको मुझे मुस्तफा जो को गनी बन्यो सदको मुझे मुस्तफा जो तो करमुल्लाह वजहुल करीम बन्यो सदको मुझे मुस्तफा जो दियण वारो खुदा है कायनात के रंग लाइण वारो जो मुझो महबूब मुस्तफा है दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या एक दफो वरी भेरो अजीज़ाने मन जै वक्त में सोनो अबू तालिब आयो मुझे मदीने जे ताजदार के अर्ज कई बचड़ा हलिया तेस्ते मानी कंहिंखे बि नथी मिले मानी ॾियण वारे ईसाई राहिब चयो त हुनखे वठी अचो उहो तूं ई होरिया चविस तो पर आहीं केरु जै ईसाई राहिब के भी दीवानो कयो मुझे महबूब मुस्तफा फरमायो चाचा या राज जी गाल के राज में ही रहण दे इन राज जे गाल के राज में ही रहण दे को ईंदो जेको अखियूं पो खोलींदो पहिरीं मुंहिंजो दीदार कंदो को ईंदो मां पाण के ज़ाहिर नथो करण चाहियां राज वॾो पर सादे जुमले में चवां ओ पुछण वारा चाचा त महबूब तू आहीं छा जो ईसाई राहिब भी दीवानो थी वयो आ चवे तो तेसी केर मानी न खाए जैसी हू न जे मुझे मदीने जे मीर बुधाए सघन पिया त चाचा फिक्र न कर मां जेको हू चवे तो ओहो ही आहियां न न मुझे करीम मुस्तफा फरमा चाचा हलो त हलऊं था छो न ॿुधायो इन करे न ॿुधायो जो मुझे मुस्तफा करीम के खबर आ त मुंहिंजो भाउ हिन चाचे जे घर में अचण वारो मुझो भाउ अली नालो मुझो भाउ इन चाचे जे घर में अचण वारो अञा ऐलान नबूवत मां कोन कंदुसि अखियूं कोन खोलींदो अखियूं खोले दुनिया के ॾसण वारो ओ दुनिया वारो दुनिया काबे ॾे निहारे अखियूं खोले बीहंदी पर अली उहो आ जेको काबे जे बि काबे ॾे निहारे अखियूं पो खोलींदो
मुझे मदीने जे मीर को न बुधायो चांजे के चाचा मां छो बुधाई तो जो बच्चो पाण चे तोखे बुधाईंदो त मां के इहो ई त मज़ो आ ये सब कर्म केर पियो करे च मुंहिंजो करीम रब पियो करे बहरहाल मदीने जा साईं आया सब को मानड़ीअ जे भर में वेठो वण जे हेठो तॾहिं शामियाना त हुया कोन जो सेवण वारो अब्दुल हफीज़ बलाल जो शामियानो वॾो अचे वञे डेकोरेशन जो सामान सेट थी वञे शामियाननि जो ज़मानो कोन हो वण जे हेठो वेठा सभई वण जे छांव में वेठा गौर कर जीअं मुंहिंजो महबूब आयो उन वण जे छांव खां ॼाणी वाणी पोइ ते उस में वेही रहियो काथे वेठो गला गला काथे वेठो जो जिता जिता सरकार ओ विखुबारे हलंदो जिता जिता सरकार ओ विखुबारे हलंदो ॼणो खतूरीअ जाके मणगारे हलंदो थोड़े हुया हैवान ओडनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान ओ तोड़े हुया हैवान दिनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान दिनो पुठी कदे कान फटी बकीरी अम्मा दिस खीर प्यारे हलंदो आए फटी बकीरी अम्मा दिस खीर प्यारे हलंदो हो जिता जिता सुनो यार ओ बिकुवारे हलंदो हो जिता जिता महबूब ओ बिकुवारे हलंदो हो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो महबूब काथे वेठा चो उस काथे वेठा जवाब दे हेॾे तवजह कयो आहे तव्हांजूं ॻाल्हियूं नथियूं वणनि मूंखे आशिकनि खे छॾे ॾियो न जेकॾहिं तव्हांजी दिलि मदीने में न पहुती आहे त हिते वेठा त हिते ई हुजो न आशिकनि खे छो था चओ ओ चरिया तव्हांखे कहिड़ी ख़बर त हे नचण जो मज़ो कहिड़ो आहे हे कुॾण जो मज़ो कहिड़ो आहे तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच लाया तेरे इश्क ने डेरा तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच लाया तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता हर के सहर पियाला मैंने आज जो पीता हो कामिल मुर्शिद 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 हुण पार लगाइया जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया जल्दी आओ तबीबा न तो मैं मर गया तेरे इश्क नचाया सजन सर तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया आका तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके भैया भैया जल्दी आनो तबीबा न तो मैं मर गया केर थो चवे बुल्ले शाह नो सतो दुनिया के कहीं खबर नहीं दीवाना हक सजन सही छोटा जो हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे फैज़ ही तुझो आहे सुनो फैज़ ही तुझो आहे
इस छामा थियो छाए हक सजन सही हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ुही तो जो आहे बुल्ले शानो सतो शाह इनायत बुए बुल्ले शानो सतो शाह इनायत बुए जिसने मैनू पवाए चोले साबित सुए जामे मारी है अली जामे मारी है अली जामे मारी है अली मिल पयाई बहिया जल्दी आड़वे तबीबा नत मैं मर गया जल्दी आड़वे तबीबा नत मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आड़वे तबीबा नत मैं मर गया इश्क जे ज़हर जो प्यालो पी दिस खबर मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उन सजे काफ़िले खां अलग थी करे उस समय मुझो मदीने जो मीर वेठो आ उन चर्च जे राहिब खे ॾसियो हलिया ओहो आयो आ हलिया ओहो आयो आ जह तुझे सीने में राज रचायो राहिब आयो वरी सभिनी ने निहारण लगो ॾिठई त कोन्हे चई हू काॾे वयो उस ॾे इशारो कयो हुन जे नाले थो चवी हिन अञा हा करण जी कई वण खे अल्लाह हुकुम कयो सभई छांव में वेठा वण उतो पाड़ो निकिरी करे मुझे मुस्तफा जे मथो छांव करे बीह रहियो ही तो मुझे महबूब मुस्तफा जी बचपन ही तो मुझे करीम मुस्तफा जी बचपन जो ज़मानो आ जेडी मल करीम मुस्तफा जे मथो वण छांव करे बीठो सभिनी ॾिठो त ही चाहे हुन चयो इहो त चवां पियो त हू काॾे वियो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो व अनिबुदूनी जीअं मां थो चवां ईअं कजां मुझे महबूब तां पंहिंजी जान कुर्बान करे छॾजां हाज़ा सिरातुन मुस्तक़ीम अल्लाह चवे तो इहो ई सिधो रस्तो अथई कहिड़ो मुझे महबूब मुस्तफा जे इश्क जो दग मुझे महबूब जे मोहब्बत जो दग मुझे महबूब जे दीवानगी जो रस्तो मुझे महबूब सां जेतिरो प्यार कदे रब चवे तो इबादतूं केतिरियूं बि कर पर जे मुझे महबूब जी निस्बत न थई त पोइ तुंहिंजी इबादत कंहिं बि कम जी कान थिए मां बेनियाज़ आहियां तुंहिंजे टकरनि जी मां रब खे कहिड़ी परवाह तुझे तिलावत जी मां रब खे कहिड़ी परवाह कायनात जो ज़र्रो ज़र्रो व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम अल्लाह फरमायो कायनात जो ज़र्रो ज़र्रो मुंहिंजी हम्दो सना थो करे मूंखे कंहिंजी परवाह कान्हे हा अगर मूंखे मां ख़ुदा खे ज़रूरत आहे त पंहिंजे महबूब मुस्तफा जी आहे जेको उन जो आहे उहो मुंहिंजो आहे जेको मुंहिंजो आहे उहो उन जो मदीने वाले मीर सां पेच पा मदीने वाले मीर सां इश्क लगा ओ मोमिन के खां छो तो पुछी तो मदीने वारो से अजीब अजीब यकीन कर ॾाढियूं लॻंदियूं आहिनि माण्हू मदीने वारो साईं तव्हांजे जलसे में ईंदो आहे छा ओ ख़ुदा जा बाला याद रखी छॾ मोमिन जे लफ़्ज़ वरी तो दोहराया मोमिन जे अल्लाह जे दरबार में इबादतुनि में वधीक कहिड़ी इबादत आहे चवो नमाज़ गले कहिड़ी इबादत आहे वरी चवो पक थई न पोइ पढ़ंदो आहियां
जे न पढ़ंदो हुई त पढ़ मुसलमान याद रखी छॾ मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में कंहिं सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो थींदो छो त आका करीम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े 120 सिफ़ूं काइनात जूं थींदियूं 40 सिफ़ूं सभिनी अंबिया जे उम्मत जूं 80 सिफ़ूं मां हिकिड़े मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जूं गुलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा करीम आका पो न 80 सिफ़ुनि मां पंहिंजा गुलाम कीअं सुञाणंदो मुझे मदीने जे मीर फरमायो छो त घोड़नि जो ज़मानो हो अरब घोड़नि जा शौक़ीन हुया मुझे करीम आका फरमायो 100 घोड़नि जे अंदर जेकॾहिं हिकिड़ो 5 कल्याण घोड़ो हुजे सुञाणंदो या कोन सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह 5 कल्याण घोड़ो 100 घोड़नि में त छा पर हज़ारनि में भी पथरो हूंदो आ मदीने जे मीर फरमायो ओ मुझा ममू मुझे करीम रब जा बांधड़ो जीअं हज़ारनि में हिकिड़ो 5 कल्याण पथरो हूंदो आ इहे महशर जे मैदान में मां मुस्तफ़ा जो उम्मती भी पथरो हूंदो आका कीअं हूंदो आका कीअं हूंदो मदीने जे साईं फरमायो तू पुछी तो कीअं हूंदो मां मुस्तफ़ा तो ॿुधाई त उहो 5 वक़्त वुज़ू करण जे करे उन जो चेहरो ईअं पियो चमकंदो ॼण चोॾीअ जो चंद्र चमकी रहियो आहे हिकु दफ़ो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा के फरमायो ओ मां मुस्तफ़ा जा आशिको जी असांजा आका मुझे हुजूर फरमायो ॾियो ख़बर जेकॾहिं तव्हां मां कंहिंजे बि घर जे दर ते हिकिड़ी नहर मिठे पाणीअ जी हुजे ॿी नहर मिठे पाणीअ जी हुजे नहर में वेझे मंझंदि जो 2 में वेझे शाम जो 3 में वेझे सिजल थे महल 4 में वेझे सुम्हण खां अॻु में 5 नहर में वेझे मुझे करीम मुस्तफ़ा पुछो ॾियो ख़बर उन जे जान ते को मिटीअ जो ज़रो रहंदो या कोन सहाबा चयो महबूब कीअं रहंदो क़ुर्बान वञा करीम आका तुझे शफ़ीक ऐं रहीम रवैये तां तुझे करीम आका फरमायो इन 5 नहरनि जो मिसाल ईअं आहे जीअं मां मुस्तफ़ा जो उम्मती 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो हुन जे खाते में हिकिड़ो गुनाह भी बाक़ी कोन बचंदो जल्द खाते के साफ करा जान छड़ाए सुझंदे अजीज़ाने मन अर्ज पे कयम कहजे नमाज जो चो मोमिन जे नमाज जो कहजे नमाज जो अर्ज पे कयम वरी चो कहजे नमाज जे मोमिन जे नमाज जे तकबीर तहरीमा में भी मुस्तफ़ा मौजूद है वुज़ू पको कजा मोमिन जे तकबीर तहरीमा में भी मुस्तफ़ा करीम मौजूद आ मोमिन जे क़ियाम में भी मुझो मुस्तफ़ा मौजूद आ मोमिन जे तिलावत में भी मुझो मुस्तफ़ा मौजूद आ मोमिन जे रुकू में मुझो मुस्तफ़ा मौजूद आ मोमिन जे सजदे में मुझो मुस्तफ़ा मौजूद आ मोमिन जे कायदे में मुझो मुस्तफ़ा मौजूद आ पर मोमिन जे सलाम वराइण में भी मुझो मुस्तफ़ा मौजूद आ इश्क जे बुनियाद ते त तो नारो हणी हा करे छॾी पर अंदर में हिकिड़ो भाड़ियो हूंदो आहे जेको कॾहिं कॾहिं सवाल पुछंदो आहे उहो चवंदो आहे त कीअं थो थी सघे पोइ सजण साईं जो फ़क़ीर वरी कीअं ज़ाहिर न करे आशिक़नि खे कीअं न ख़ुशि करे
छो त इएं कीअं थो थी सघे त हीर जी ॻाल्हि हले ऐं रांझो चुप रहे, ससुअ जी ॻाल्हि हुजे ऐं पुनल चुप रहे, लैला जी ॻाल्हि हुजे ऐं मजना चुप रहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इएं कीअं थो थी सघे? सोणीअ जी ॻाल्हि हुजे ऐं मेहर चुप रहे, त पोइ जेकॾहिं ईअं नथो थी सघे त पोइ ईअं बि कीअं थो थी सघे जो मदीने वारे जो इश्क जी शान हुजे ऐं कोठी खोखर वारो चुप करे वेहे, ईअं बि जो नथो थी सघे। अज़ीज़ाने मन उलमा वेठा ड्रिजंदो बि ॾाढो आहे, पर पोइ सजण साईं वेठो बेपरवाह जा अज़ीज़ाने मन गौर कजा। तकबीर तहरीम में चयम मुंहिंजो मुस्तफ़ा मौजूद आहे, शर्त ॾिनुमि कंहिंजे मोमिन जे तकबीर तहरीम में, छो त मोमिन खां पुछ जॾहिं तकबीर तहरीम तूं हणंदो आहे अल्लाह अकबर चवंदो आहे, इहो अल्लाह अकबर चवण तोखे सेखारण वारो केरु आहे? इहो अल्लाह अकबर तकबीर तहरीम तोखे सेखारण वारो केरु आहे? मता चिमल को ॾेई चवई मूंखे उस्ताद सेखारी, उनखे कंहिं चवंदो उस्ताद, उनखे कंहिं उस्ताद, हलंदे हलंदे जॾहिं थकिजी पवे चवीस त उस्तादनि जो उस्ताद केरु आहे? जो जेके रब नबियनि जो बि इमाम बनायो आहे। रुकू तूं कंदो रुकू करण तोखे सेखारियो कयां, जो मदीने जे साईं पोइ जॾहिं तूं रुकू कंदो आहे दिलि में ख़्याल कंदो आहे त रुकू ईअं कयां जीअं मुंहिंजे मदीने जे मीर कयो आहे, सजदो ईअं कयां जीअं मदीने जे ताजदार कयो आहे, तिलावत ईअं कयां जीअं मुंहिंजे महबूब कई आहे। हर मोमिन जी इहा तमन्ना हूंदी आहे त ख़ुदा जो फर्ज़ बि पूरो थिए ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जी अदा बि पूरी करे छॾियां। मुंहिंजो मुस्तफ़ा त तोसां गॾु आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा तोसां, पर कीअं सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं, मुंहिंजे मुस्तफ़ा खे छो थो दूर भाई, कंडो उम्मतीअ खे लॻे पेर में थो, दुआ उन दिल पर घुरे खैर जी थो, घुरे खैर जी थो, वफ़ादार आदिल पर नथो तूं निभाई, वरी मुंहिंजे मुस्तफ़ा खे छो थो दूर भाई। टाइम 1.5 कलाक थी वियो पूरो पूरो। सब सच्चा पर हे भी सच्चा तो मां भी ॾाढो थकल तव्हां जी मोहब्बत तव्हां जो इश्क हक चार यार दम दस्तगी सुनो सजन साईं तो जो पीर मुझो पीर चो दिल पर दस्तगीर चो सजन साईं जा पटियो दिल खोले चो तो जो साईं मुझो साईं सजन साईं तो जो पीर मुझो पीर दिल पर दस्तगीर चो ऐं दिल खोले चवंदो कर छो त सजन साईं जा फ़कीर महबूबे सुभानी जा नाहे त बाक़ी कंहिंजा अखे फेरा ॾिस यार पीर असांजो लख मुबारक थव दस्तगीर असांजो अखे फेरा ॾिस यार पीर असांजो लख मुबारक थव दस्तगीर असांजो छो त हक वारी जमायत आहियूं हक वारी जमायत आहियूं असां यारनि धड़े
गानायो हक बारी जमाइत आयो असा यारन धड़े गानायो यारियां वारो लंगर ऐं खीर असा जो आ लख मुबारक थव दस्तगीर असा जो मुझे मदीने वाले मीर जा आशिक मुझे आका सा प्यार करी तो जवाब ने महबूब सा प्यार करी तो तको बुध जदे महबूब सा प्यार कबो आ जंहिंसां प्यार कबो आ त उन जे हर अदा के अख्तियार भी कबो जह महबूब सा प्यार तो करी उन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनन जे ला दुआऊं घुरियूं या कोन घुरियूं गाला गाला दुश्मनन जे ला दुआऊं घुरियूं तू पाड़े वारे सा कावड़े वेठो ही छा मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सगे चाचे हजरत अमीर हमजा जो खून मुबारक माई हिंदा के माफ कयो हो या न कोन कयो जवाब ने पो तू थोड़ी थोड़ी गाल ते बिरादरी टोड़ियो वेठो ही छो टोड़ियो वेठो ही जे कदे मदीने वाले घोट जो सच्चो आशिक आही त मुझे करीम आका जे सुन्नतुन ते अमल कर इहा मां छद इहा मां शैतान कया मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफा करीम त रुगी प्यार ही प्यार कयो एतरो प्यार कयो एकड़ी गाल करे उठा मक्के जी सरजमीन उन कुराड़ी दे निगाह कर जेका मुझे मदीने वाले मीर जो चेहरो ॾिसण भी पसंद न थी करे औलाद के रात जो बिहारे थी चवे ओ मुझा बचड़ो उठो थम त हिकड़ो महबूब आयो मक्के जे अंदर आयो उन जे चेहरे दे जंहिंजी निगाह थी पवे गुलाम बणजी थो वञे मां उन जे गुलामियाणी बणजण न थी चाहियां मेहरबानी करे मूंखे बके मां ॿाहिरि कढो न हूंदसि न ॾिसंदसि मुंहिंजे रब जा फैसला निहार बचन खां मोकिलाए सामान खणी चौधरीअ ते बीठी आहे अल्लाह हर मके वारे जे दिल खे पत्थर करे छॾियो जेको माण्हू अचे चवे ओ बच्चा मूंखे सामान खणा पर दड़का ॾेई पोइ हलियो वञे जेको अचे दड़का ॾींदो वञे एतिरे हद ताईं जो मायूस थी वई त हिन मके में को बि रहम दिल मौजूद कोन्हे जेॾी महिल दिल मां आवाज़ निकतुसि हिन मके जे सरज़मीन ते कोई रहम करण वारो कोन्हे त मुंहिंजे रब पंहिंजे महबूब रहमत लिल आलमीन खे मोकिले छॾियो मदीने जो ताजदार ओ कुराड़ी जन के सद पई करी मां पाण पे तो के सजा छाला वेठी कावड़ में पे वेठी कि जे प्या व्याती तू बाबा हलियो वने मुझे करीमा का फरमायो ये थोई कोने जेदे मुस्तफा अचे उन के गंद वठी न वने ये थोई कोने जे मुस्तफा अचे उन के रब जे दरबार में न पहुंचाए चाहे मुझो सामान कुराड़ी मुखे दे मुझे करीम खान जे सामान के पांजे पाक मथड़े ते रखियो दी तो रहम ओ कलमे पढ़ण वारा ओ कलमे पढ़ण वारा कहजे सामान के मुझे करीम आका पांजे मथड़े ते रखियो जेका दी नफरत पई करे जेका ॾिसण न पई चाहे जेका महबूब जो नालो न पई ॿुधण चाहे जेका महबूब जे करे शहर छॾियो पई वञे जे सचो मुस्लमान है त पंहिंजे करीम आका जे सुन्नत दे निहार मुंहिंजो करीम आका चवे थो कॾहिं अहिड़े सां बि प्यार कर जेको तुंहिंजो मुंहुं ॾिसण नथो चाहे पर नियत इहा कर त मां पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जी सुन्नत अदा करे रहियो आहियां पोइ ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे अॾे कीअं थो तोखे मुझो करीम रब महबूब मदीने वाले साईं सा गडे मुझे करीम आका पंहिंजे पाक मथड़े मुबारक ते उन कुराड़ी जो सामान रखियो उन कुराड़ी मुझे करीम आका जे मुझा दोस्त अजीज चुबड़े मुबारक बेयन मुजम्मिल वारी चादर में हथड़ो विधो मुझो महबूब अगिया कुराड़ी पोया जीअं बणेस तो तीअं चवंदी थी अचे पर मुझो करीम आका उन के कावड़ भी नथो करे त जवाब भी नथो दे
मुझो करीम आका कुछ भी न तो चवे जदे मंजिल ते पहुंची आ मुझे करीम आका के चवे थी बचड़ा मुझो सामान रख मुझे मदीने जे ताजदार सामान रखियो कुराड़ी पैसा दी कढे बचड़ा तुझी मजदूरी घणिया मदीने जे मीर बुरकी फरमायो ओ कुराड़ी तू छा दींदी मुखे रब पाण दियण वारो करे मोकिलियो तू उनके चाह दीजिए जेके मुझे करीम रब जेके मुझे करीम रब दुनिया जे खजाना जो चाबियों दई छड़ियो जमीन आसमान जो चाबियों दई छड़ियो उनके तू चाह दीजिए मुझे रब मुखे दीण वारो कुराड़ी चवे थी अबा तू आही केर मुझे मुस्तफा फरमायो ओहो ही मुहम्मदुर रसूलुल्लाह हां जे जे करे जो मको छदियो पई वनी निहारे चवे थी ओ मुझा मिठड़ा ओ मुझा महबूबा केदी न भुलियल हुयसे मुखे केड़ी खबर चोडीअ जे चंद्र खां वधीक सुनो सॼी दुनिया जे अखलाक रखा आला अखलाक वारो ओ सुनो मोहम्मद करीमा अज ॾिठो भी थम ॿुधो भी थम हाणे मुझा सोना मुखे निधण कोन कर मुखे कलमो पढ़ा सॼी जिंदगी तुझी मानी थी रहंदसे मुसलमान ईमानदारी सां जवाब दे मुसलमान ईमानदारी सां जवाब दे जवाब दई ऐं पो सजन साईं जो फकीर भी मुझी पहचान कहिड़ी आहे केर तो मुखे सुञाणे केर न तो सुञाणे सब को तॾहिं तो सुञाणे जॾहिं चवे तो ही ताहिरी आहे सजन साईं जो गुलाम मुझा दोस्त अजीज मां अर्ज़ पे कयो त मुझे करीम आका जा दीवानो मुझे करीम आका जा मस्तानो सिर्फ रस्मी उम्मती न बणजे रस्मी आशिक न थी हकीकी आशिक थी ॾेखार मुझे करीम आका जे सुन्नतुनि ते अमल करे ॾेखार पाड़े वारनि सां छो त मुझे सजन साईं जो मुझे महबूब मुर्शिद जो बार बार तोखे ताकीद कहिड़ो आहे अहिड़ो किरदार अदा कर जो पाड़े वारा तोखे ॾिसी करे चवनि था हा वाकई सजन साईं जो फकीर बि आहे त मदीने वारे घोट जो आशिक भी आहे मदीने वारो साईं रुगी सजन साईं जे फकीरन जो नाहे ओहो त रहमतल लिल आलमीन कायनात जे ज़रे ज़रे जो आ जेतरा भी मुझे महबूब जे कलमे पढ़ण वारा हन मुझो आका सभिनी जो आ सभिनी के इहा दावत आ मुझा दोस्त अजीज पर मजबूर हां सिंधी माण्हू आ सिंधी जो उसूलात जो खाइबो आ तंहिंजो ॻाइबो आ बार बार सजन पीर जो ज़िक्र इन करे तो दिल जी ज़ुबान ते अचे जो उन जे दर जे टुकरन जो पलियल हां त पो उन खां सवा मुझे सरे नथी उन सजन जे नाले खां सवा सुकून नथो अचे वरना मुझे करीम आका जा जेतरा भी गुलाम वेठा हो जे भी अल्लाह जे वली जा मुझा दोस्त अजीज मुरीद आहियो सभिनी जे लाइ दावत साॻी आ त अहिड़ा मुसलमान थी ॾेखारियो जो दुनिया खे ख़बर पवे त आका करीम जे आशिकनि जा गुलाम हीअं हूंदा जेकॾहिं इएं न कंदो त सुभाणे दुनिया चवंदी त सदाईं त आशिक था पर धंधा कहिड़ा कया मर्ज़ी तुंहिंजी आहे पैगाम तोखे ॾिनुमि न कुल पैगाम जो ॾिनुमि असुल पैगाम जो ॿुधण जे लाइ थोरा ॾींहं बचा अथई अॼु 19 अक्टूबर इंशाअल्लाह ताला हिकु महीनो ऐं ठीक 4 ॾींहं बाद यानी 23 ऐं 24 नवंबर ते मुझे महबूब मुर्शिद हज़रत सुहा साईं रहमतुल्लाह अलैहि जो उर्स मुबारक थी उन सुहा साईं जो जंहिं पंहिंजे सुहिणे पाक ज़ुबान मां फरमायो त असां जेकॾहिं चाहियूं त सुके बुंड खां बि कमु वठी सघूं था सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो त असां चाहियूं त सुके बुंड खां कमु वठी सघूं था सुहिणे साईं फरमाए छॾियो सजण साईं करे ॾेखारियो हिन सुके बुंड खे वठी जो नज़र कयूं अॼु हेतिरा कोठी खोखर में दोस्त कुर्सीअ ते विहारियो ॿुधनि था उन
उन मुझे सजण साईं जे पाक गुफ्तार खे ॿुधण जे लाइ तोखे दावत आहे 23 ऐं 24 नवंबर ते अल्लाह आबाद में अचजा हिकिड़ो दफ़ो त अचजा हिकिड़ो दफ़ो त अचजा जितां जो मुरीद आहीं अल्लाह ताला तोखे सलामत रखे जिते लंघ पट दीदो अल्लाह ताला तोखे सलामत रखे उते ही दीदो रह जा न तुझे मथा जोर आ न तुझे मथा जबरदस्ती आ तो तू मुरीद थी जा न इश्क जो वापार वखर वंडबो पोजे दिल के वारो खावई त सोदड़ो कजा न त बाजारे मुस्तफा खरीदारे खुदा हाय भलो तू ऐ भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो हिकु दफ़ो अच न चे ॾिस न मुंहिंजे सजण साईं जो शहरड़ो हाय भलो तूं ऐं भली भलो तूं ऐं भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ सोहणा साईं शहर भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ अल्लाह आबाद ॾाढी भली आ चो सोहणो तूं ऐं सुहिणी तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ सजण अव्हां जी दीद सुठी आ दीद त छा ॼण आशिक़नि ईद ॾिठी आ सजण अव्हां जी दीद सुठी आ दीद त छा ॼण ईद मिठी आ हर फ़क़ीर जो तो में आहे साह सजण तुझो शहर भलो आ सजण साईं शहर भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ भलो तूं ऐं भली तुझी दरबार पीर तुझो शहर भलो आ पीर मिठा जी निगाह अव्हां ते सोहणे साईं जी निगाह अव्हां ते मदीने वारे खोट जी निगाह अव्हां ते महबूब सुबहानीअ जिया निगाह अव्हां ते नसीहत ऐं सच जी थोरा सजण तुझो शहर भलो आ भलो तूं ऐं भली तुझी दरबार पुनल तुझो शहर भलो आ रब दी दुईशन खिज़री हयाती सोहणे नबीअ जी थई करम नवाज़ी रब दी दुईशन उमिर दराज़ी सोहणे नबीअ जी थई करम नवाज़ी वसे क़यामत ताईं तुझी हक़ वसे क़यामत ताईं तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ वसे क़यामत ताईं तुझी दरबार पुनल तुझो शहर भलो आ भलो तूं ऐं भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वियो फकीर वियो हिकिड़ी साइड हाथ चवंदो हिकिड़ी वियो शमर हे वट जायद नदी मालिया नदी में अच्छे जायद सुभान अल्लाह महशर निहारे जो मुझो सजण ॾिस जा महशर निहारे हाय मुझो पुनल ॾिस जा कीअं रंग थो लाहे तो ही छॾाए
पंडड़ो दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो आका दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा आदम भी हूँ तो ईसा भी हूँ तो याकूब यूसुफ मूसा भी हूँ तो वो बात थी वो बात थी तो के रुकम नहीं तो उते मुस्तफा जो कम अचन दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो दिलबरो दिस जा सिजु हेठ लह दो मैदान तप दो अमलन जो काटो दरमियान लग दो ओहो दुखियो वेलो करे नींदो सालो ओहो दुखियो वेलो करे नींदो सालो मुझे पुनल जो हथ दियन दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो दिलबर दिस जा मुस्तफा जाने रहमत तेरा तो सलाम शमए बज़ में हिदायत तेरा तो सलाम जिस घड़ी चमका तैबा का चाँद जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद उस दिल अबरों से साथ पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा शमए बज़ में हिदायत तेरा को सलाम वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत तेरा जाने रहमत तेरा को सलाम शमए बज़ में हिदायत तेरा को सलाम जिसके खुदा ना डुले प्यारे रसूल ये सलाम आज ज़ाना हो कबूल आका दस्त बस्ता है खड़े ये सारे गुलाम पेश करते हैं गुलामाने सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहु आमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन और रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार दिल जहान जान दर रब दुआ जा कबूल कर रब
असां सभिनी किननि कोझड़नि जे दिल जे अंदर मौला जेके इरादा हन जेके सवाल हन जेके उम्मीदूं खणी तुझे महबूब जे मीलाद में आया हो मौला उन मीलाद वारे महबूब मुस्तफा जे सदके असां जे दिल जो उम्मीदूं पूरी फरमा। अल्लाह आमीन। मालिक मिठड़ा बीमारन के शिफाए कामिला अता फरमा। अल्लाह आमीन। या अल्लाह जे झोलड़ियों औलाद का खाली हन मुझा मौला उन जे झोलड़िन के नेक सालिह औलाद सा आबाद। अल्लाह आमीन। या अल्लाह जन जो दिलियों तुझे जिक्र का गाफिल हन करीम रब उन जे दिल में तो पांजे जात जे जिक्र के आबाद फरमा। मौला जन जा रूह मुझे महबूब मुस्तफा जे दुरूद का खाली हन उन जे रूह में मुझे महबूब मुस्तफा जे पाक दुरूद के आबाद फरमा। या अल्लाह असा जे घरन के नमाज़ुल सा कुरान जे तिलावत सा आबाद फरमा। मालिक असा जे ज़मीन के सावन फसल सा आबाद फरमा। अल्लाह आमीन। मालिक बेरोजगार के रोजगार अता फरमा। अल्लाह आमीन। नौजवान जेके तालीम जे मैदान में निकलन मालिक मिठड़ा उन के कामयाबी ए नफे वारो इल्म नसीब फरमा। मुझे सुना रब करीम मुझे आका करीम जे सजी उम्मत जी बख्शिश फरमा। या अल्लाह खुसूसन मरहूम मगफूर फिदा हुसैन जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा। अल्लाह आमीन। हेडी जमायत तुझे महबूब जा उम्मती हथड़ा कयो बिठानो मौला उन मरहूम जे कब्र के जो जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बना। अल्लाह करीम रब जेके भी सवाली हो जंहिंजा अजीज व अकारिब दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। मुंहिंजा मालिक मिठड़ा असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा। मालिक मिठड़ा असांजे वतन अजीज के इस्तेहकाम अता फरमा। मुंहिंजा मालिक मिठड़ा असांजे कश्मीर जे मुस्लमान भाइरनि जी मदद फरमा। या अल्लाह कश्मीर में बेयारो मददगार तुझा मांझड़ा मुझे मदीने वाले घोट जा उम्मती जो पुकारे रहा हो मुझा मौला उन जी गैबी मदद फरमा। अल्लाह आमीन। या अल्लाह उन जे बचड़न जी जान माल जी उन जे नंगन जी हिफाजत फरमा। उन जे दीन ईमान जी हिफाजत फरमा। या अल्लाह असा जे वतन अजीज के जेके मानू गैर मुस्तहकम करण चाहिन था उहे असा जे मुल्क जा हन या बाहर हन मौला असा त नथा सुञाणो पर तोखा त गुछाई कान्हे मौला उन जे नापाक इरादन के नीस तो नाबूद बना वतन अजीज जे इंच इंच जी हिफाजत फरमा। मौला मदीनो देखा मौला मदीनो देखा मौला मदीनो देखा कोई भली मार लहन को जागा अखिल जा करीम रब हिन नंढड़े साबिर हुसैन के मुंहिंजा मालिक मिठड़ा उन जे भाइरनि के उन जे पूरे खानदान के उन जे मामन के उन जे चाचन के सभिनी के मुंहिंजा करीम रब मुंहिंजे महबूब मुस्तफा जो सच्चो आशिक बना। करीम रब उन के ज़िक्र वारनि महफ़िलनि में उन के अचण जी तौफ़ीक़ अता फरमा। उन के पंहिंजो ख़ाइफ़ बानो बना। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मालिक जन खैर कयो उन जो खैर कबूल फरमा। माल रिज़्क़ में बचड़न में ईमान में बरकत अता फरमा। या अल्लाह जेके तुझे महबूब जा गुलाम वॾो पंध करे आया आहिनि ओ मुंहिंजा करीम इन्हनि जी अॼु विखड़ियूं सजायूं फरमा। हिन पंध जे एवज़ हिननि खे मदीने जो पंधड़ो नसीब। अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व आलिहि अजमईन। साईं पानी पींदो न दोस्त रही रहो, ठाहियो प्यारा दोस्त।